देते हो पान पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हते सजो लड्डू पा देते जागदा रहो कुल्हते सजो लड्डू पा देते खटण कमाइण तेड़ा ना पैसे की हलाए 2000 थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले प्यारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते रखी सुखी ते बीते हुंदस पाजी मुरी देणी के कोन चढ़ींदस किसे निभागो भाई मलूका दे आशिक तो ना दी पियो चुप कर चुप किते तू इनखे होश मां कढे दे छा मिठीअ खे वञी सलाम ॾिजांइ ऐं चइजांसि त मां अॼु खां वठी पंहिंजो कमु शुरू थी करे छॾियां ऐं तूं बि अहिड़ो कमु करे ॾेखार जे इहा मीरज़ादी तुंहिंजे मुठ मां निकिरी बि न सघे जेको थियो गुज़रियो उनखे विसारे छॾ बसि मां बि शइ चङी ॾिसी पंहिंजो अछो मुंहुं कयो तू विसारे सके तो बाबा छो जो तू हाणे पोड़ो थियो आहे मरण ते अॼु मरण लाइ सुभाणे पर मां त अञा जवान आहियां न मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेका ईंदी न उहा तो सूरनि में विझी छॾी हिन जेकी मनूसियत पकड़े छॾी आहे उहा ईअं ख़तम जहिड़ी न आहे मनोस ही आहे या तूं तू भी मनोस आहीं छो त तूं पाण चाहीं तो त तुंहिंजी माई मरे त मां ॿी शादी कयां तू मूंखे मारण तो चाहीं मूंखे सभु ख़बर आहे मां सम्झां थो त टियों चोथों नंबर छा पर ॾहों यारहों नंबर पर न मिलंदो चुड़िया ईअं थियण मां न ॾींदुसि ॿियो छा कंदे माई खे बंदूक हणंदे अञा हिकिड़ो दफ़ो ही नंबर ॾिसूं था जेकॾहिं न ही नंबर असांजो नथो खुले त पोइ माई सां छिके ॻाल्हाइबो अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते का बीमारी ना है डॉक्टर इश्क जो धक वही अरु न थुयूं चारु न तेजूं परेशान न थी बीमार है न पेट में सूर हो छॾे वियो पर तो त चयो बुखार आहे ॿियो
बुखार जो चयो हो हा वो भला बुखार नथो छॾे सघे छा? तूं छा थो सम्झी त मां सॼो महीनो बुखार में दोड़िया? मां सम्झां थो तोखे न बुखार हो न पेट में सूर, तो सां ठगी कई आहे। कहिड़ी मूं तोसां ठगी कई आहे? बीमार मां छा या न छा उन में तुंहिंजो छा वियो? हिन चक्कर या बेईमानी कोन थियण ॾींदासीं, मथां वेही विसी खोलाईंदासीं। तूं जिथे बि विसी खोलाई असां तोसां ॿधल आहियूं। बाक़ी इहो बेमान न छॾींदो कर ॾितल। मां वॾो किनो माण्हू आहियां, जे विधी पियासीं न हिते छॾाइण वारो बि केरु कोन हूंदो। कयो ठगियूं ॾिसां त घड़ियूं था ठगियूं कयो। अरे हद अरे हद हितां हद त मारे न विछाए। मां वॾो किनो माण्हू आहियां। हद हे वरी असां सां थो ॻाल्हाए। कहिड़े फले बूथ में वेठोसि उस्ताद जलाल जो कलाम पे चयुमि निभागो अचे असां मूर्ति ख़राब। अलाए कलाम बि कहिड़ो वो भी का बीमारी ना है डॉक्टर इश्क जो धकवाही और न सुयूं चारू न थेनू परेशान न थी। माई मलूका जेको मुर्शिद तो वटि पहुतल आहे न इहो वॾो कानी करामत वारो अथई। जेकॾहिं इनखे मञाइण में कामयाब थी वञे न मीरज़ादी अरबाब जो जीअण ई हराम थी वेंदो। मुंहिंजो मुर्शिद मूंसां ॿधल आहे, मीरीअ जो बुत विधो अथई। हुन सां अहिड़ो ताशर कंदो जो कुझु ॾींहं जी उहो महिमान आहे। भला इहो त ॿुधाए इहो बुत कहिड़े मुक़ाम में विधो अथसि? इहा राज़ जी ॻाल्हि आहे, मुर्शिद कंहिंखे ॿुधाइण नथो चाहे। छा तोखे बि कोन ॿुधायो अथसि? मूंखे ॿुधाए या न ॿुधाए पर अदी मां कंहिंखे कोन ॿुधाईंदसि। न मां त ईअं ई पई पुछां, पर इहो त ॿुधाए मुर्शिद सां नज़र कोन पियो अचे। इहो बंगले ते वियो आहे। हा हिनखे बंगले ते तूं छो छॾियो? वॾी ग़लती कई अथई, वॾी ग़लती। इहा मीरज़ादी मुर्शिद खे पाण सां ॿधी छॾींदी, पोइ वरी तोखे इहा बुत विझंदी। मुंहिंजो मुर्शिद मूंसां ॿधल आहे, इहो मूंखां कॾहिं बि कोन फिरंदो। इहा आदि तुंहिंजी भुल आहे। जॾहिं मीरज़ादी हुनखे ताम खाराया ऐं भरियूं पैसनि जूं रखियूं, पैसा ऐं खाधा ॾिसी हो त तोखे सुञाणींदो ई कोन। न माई कटी न, मुंहिंजो मुर्शिद लालची न आहे। जेकॾहिं लालची हुजे हा न त उनजो इल्मु कमु करे ई न हा। इल्मु उनजो कमु कंदो आहे जेको लालची नाहे हूंदो। पर माई मलूका इहो त ॿुधाए मुर्शिद होॾां वियो छो आहे? हिते जेका मुर्शिद खे पढ़ाई करणी हुई न करे छॾियईं, बाक़ी पढ़ाई वञी ओॾे बंगले में कंदो। ऐं हो अरबू ऐं मीरीअ जे मथां अहिड़ा त मंत्र पढ़ंदो जो हुननि जा संद सुकी वेंदा ऐं ॿई मंडा टुंडा रूंडा थी खट ते पवंदा। चइबो त मुर्शिद उते इन कम लाइ वियो आहे। हा माई कटी हा, मुंहिंजो मुर्शिद इन कम लाइ त उते वियो आहे। तमामु जल्दी हिन मीरी ऐं अरबूअ जो बुरो असरु ॾिसंदी आहे। मुंहिंजो मुर्शिद हिन ॿिन्हिनि सां अहिड़ो त कमु कंदो जो इन्हनि जो असली सुकून ई बर्बादु थी वेंदो। पोइ देरि न कयो मुर्शिद साईं, पहिरियां इहा मनुसियत ख़तमु कयो। हाणे नंबर वार मूं ॾेई था वञो। ॾिसो छा था अचो, ख़बर पए त केरु मनूस आहे। ही माण्हू तमामु भलो आहे, हिनखे ॾिसी भाग चाहत वारा लामारा थो ॾे। तूं वञ, ॿियो अचे वञ। हे सभ खां वधीक मनहूस आहे। हिनखे सुबुह शाम पादरनि जी ज़ियारत करणी पवंदी। हाणे पादर कोन छॾींदो। हाणे वञ लेन में वञी बि ॿिए खे वारो ॾे। हा सदका जिन बाबा सदका। सफ़ा दरवेश माण्हू आहे, तूं हल ॿिए खे मोकिल। बाबा सदका सदका। या ख़ुदा मूंखे हिननि जूतनि खां बचाए। अचां थो। दिल साफ़ रख छोकरा, दिल साफ़ रख। जे नियत ख़राब कई त पादर लॻंदई। हल साफ़ कंदो ईअं सम्झ सर्फ सां साफ़ कंदो।
बंगले में सब खां वधीक मनौत ही आहे हिन के 2 चकर न 3 चकर पादर लॻंदा। हण पादर पुट हण रात सिर्फ देर साथी निंड करे तुझो वो असर कंदुसि जो तू याद कर ले। बस नादान बस तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। पुत विझा पालूअ जो रड़ियो करे कालूअ जो हे माण्हू आजा उठ टुप 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 अबाड़े टुप। मुर्शिद साईं सवण थींदो या न रहियल आहे? वरी शाम जो सवण थींदो। छोकिरी वञ मुंहिंजो खाधे पीते जो इंतज़ाम कर मां वञा थो आराम कयां थो। माई सुहागण गुल्लू त सफ़ा सही लॻो पियो आहे। तुंहिंजो छा मतिलबु आहे? तूं छा थो चाहीं पियो त मुंहिंजो पुटु अहिड़ो बीमार हुजे जो खट ते पियो हुजे तूं ख़ुशि थिए? न माई मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। मूं पे चयो त जेकॾहिं ॿी वीसी मुंहिंजी नाहे खुली न 3 वीसी जी पारत हुजे। जेकॾहिं 3 वीसी तोखे थी ॾे त पोइ मुंहिंजो नंबर कॾहिं ईंदो? अब हाणे चोथों नंबर वरी तोखे मिलंदो। इहे बि ॾींहं बि ख़ैर जा गुज़री वेंदा। मासी हाणे हिन वीसी जी पारत हुजई वधीक तोखे कोन था चऊं। हा हा बा इहा वीसी तुंहिंजी आहे। हे त इतफ़ाक़न मजबूरी थी वई। बाक़ी हे मचो नंबर तुंहिंजो। हा मासी मजबूरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर हे पारत हुजई वॾी महिरबानी तुंहिंजी। अच जुड़िया। पुफी तूं त हिननि खे राज़ी करे हितां मोकिले छॾियो। अगरि हिननि जी ॿी वीसी न खुली न त पोइ हीअ राज़ी कोन थींदई। पर हिन चकर हिननि जी वीसी न खुले ई न पोइ सफ़ा छिता थी पवंदई। अबा अञा हिननि खे छितो थियणु कोन ॾींदसि। अञा 8-10 वीसियुनि जा नंबर हिननि खां कढणा आहिनि। जेसीं ताईं बेवकूफ़ बणबा रहिया वीसीअ जा पैसा पियारींदा रहिया तेसीं ताईं भली हलंदा रहनि। जॾहिं हिन सफ़ा ईअं आऊं निकिरी विया त हथ खणी कढंदीसांनि। हलो पुफी मां त चवां थो सफ़ा वीसी खे सही हला पोइ वरी मथां ॿी वीसी रखजांइ। सुहागण चवंदी आहे सच। माण्हुनि खे लॻंदो आहे मच। जॾहिं हिन वीसीअ मां 6-10 लख ठहनि था त पोइ ॿी वीसीअ खे झटपट ॻंढण जो कहिड़ो ज़रूरु आहे? पुफी हिननि खे तूं हिन चकर वधि में वधि बेवकूफ़ बणाए सघे थी बाक़ी ॿिए चकर में न। पुट अञा तूं ॿार आहीं ॾिसंदो रह हीअ सुहागण कीअं थी सभिनी खे राज़ी कंदी अचे। इहा ख़बर त हिन चकर में पइजी वेंदी पुफी त तूं केतिरी कूड़ी आहीं। बस छोरा बस। छाजी कूड़ी आहियां? दाना आहियां दाना। तॾहिं त पंहिंजो अकुल थी हलायां। सुहागण चवंदी आहे सच। बस सभिनी खे वठंदो आहे मच। जेके ॿारहं मां सोचूं वेठी आहियां से ॿारींदी वेंदी सान। तूं चुप करे वे। हाणे वटि कोप रख वञी। कूड़ी आहे पुफी गामू सचारा जा पुट। मरंदी माई तू हाणे मरंदी छो त तुंहिंजो विधल पुट हाणे फना थियण वारो आहे। जे इहो पुट मुक़ाम में घड़ी पूरो थींदो तूं हिते ढेर थी वेंदीअ। मिठीअ खे सॼी हक़ीक़त ॿुधाए त मां मलूका सां मिली आई आहियां। मलूका चयो आहे त जेतिरो बि जल्दी थी सघे न इन जिन बाबा खे हितां तड़े कढोसि जल्दी न त पूरे बंगले मथां कारो इल्मु पढ़ी सॼे घर खे तबाह करे छॾींदो। मरंदी माई तू हाणे मरंदी छो त तुंहिंजो विधल पुट हाणे फना थियण वारो आहे। जे इहो पुट मुक़ाम में घड़ी पूरो थींदो तूं हिते ढेर थी वेंदीअ। तमामु जल्दी माई तुंहिंजो वक़्तु पूरो आहे
वक्त पूरो बुत विजा पालू जो रड़ियो करे कालू जो बुत विजा पालू जो रड़ियो करे कालू जो ए मारुआ जा उठ डुप डुप अबारे डुप छा थियो मीरजादी छा थियो काढियो देयो मुझे मथा मंत्र पड़े मुझे मारने जी पियो करे अरे बाबा मान बचनी सा ममरी में मार बाबा तो ख्वाब ॾिठो आहे मीरजादी तुंहिंजो मुर्शिद त तोखे बचाइण थो चाहे ऐं तूं चएं थी त हू मूंखे मारणु थो चाहे हाँ वो ख्वाब हो पर वो ख्वाब में तो मुझे डराण थो चाहे मुझे को भी दिलासो न थो दे हिन वक़्तु तूं आराम कर सुबुह जो मुर्शिद खां पुछंदासीं उन जेको बि तुंहिंजे मथां कारो इल्मु कयो आहे उनखे ख़तमु कराए छॾींदासीं हाँ बाबा तू सुबुह जो मुर्शिद खे राज़ी कजां त असांजे मथां थियल कारे इल्म खे ख़तमु करे छॾे ईअं ई थींदो मीरजादी ईअं ई थींदो तूं बेखौफ़ रह खौफ़ न करे एॾो आराम कर ख्वाब ॾिसी राति जो अधु राति जो पाण खे परेशान थी करे पई आराम कर केड़ी खबर खणी आई आई माई खटी इहो मोजिन बाबा घर मथां कारो इल्मु करण लाइ आयो आहे इहो न सोचो त मीरजादीअ खे ठीकु करण लाइ पहुतो आहे अञा बि हुनखे उहो बीमार कंदो पोइ इन अरबाब जो सिर खणंदो निभागो सफ़ा होश में न आहे मूंसां त सफ़ा चप पइजी वियो आहे तूं हींअर जो हींअर वञी मिठीअ खे सॼी हक़ीक़त ॿुधाए त मां मलूका सां मिली आई आहियां मलूका चयो आहे त जेतिरो बि जल्दी थी सघे न इन जिन बाबा खे हितां तड़े कढोसि जल्दी न त पूरे बंगले मथां कारो इल्मु पढ़ी सॼे घर खे तबाह करे छॾींदो वॾो मनऊस आहे मुंहिंजे लाइ चवे थो त मां मनऊस आहियां इहा ॻाल्हि उन बि सही चई आहे छा चवी छा थी मां तोखे मनऊस थो लॻां जॾहिं खां असां तोखे हिते वठी आया आहियूं न को कमु बि सिधो न पियो थिए सभु कम उबता पिया थियनि तव्हां पंहिंजो निभाग पासे ते रखे सॼो इल्ज़ाम मूं मथां पिया आणो जेकॾहिं असां में निभाग हुजे हा न त मिठी अॼु न बंगले में न वेठी हुजे हा घणो ख़ुशि न थी मिठी हुते नौकरियाणी आहे ख़ुशी हीअ पई थी ॼण मालकियाणी हुजे अॼु नौकरियाणी आहे पर तमामु जल्द इन बंगले जी मालकियाणी थी वेंदी मीरजादी हूंदे तव्हांजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो न थींदो इन मीरजादीअ खे त जिन बाबा जल्दी पूरो करे छॾींदो पोइ ॾिसजांइ इन बंगले जे मथां मुंहिंजी मिठीअ जा राज हलंदा राज त पोइ तोखे उन बंगले में असां नौकर करे बि न रखंदासीं इहा ॻाल्हि यादि रखजांइ तूं मूंखे मिंटू करे मिठीअ सां शादी कराईंदीअ आयो आहे वॾो मिठीअ सां शादी करण लाइ न कद न बुत मुंहिंजी राणीअ सां शादी कंदो उन जा तो ख्वाब वेठो ॾिसे वीचारो गुलू मूं ॿुधो हो तूं सफ़ा मरण में हुए बी ए निभागा हेॾे अलाए छो पिया अचनि हा इहो तूं छा पियो चई त मां मरी वञा न मूं इहा ॻाल्हि नाहे कई मोला तोखे हयाती ॾे मुंहिंजो चवण जो मक़सदु हो त बी ॿ मिंट सब्र कर वरी हे निभागा हेॾे अलाए छो पिया अचनि हा माना तूं चवणु चाहीं पियो त मां मरी वञा न यार मां तोखां इहो पुछणु चाहियां थो त इहे निभागा भला कतारूं कयूं था अचनि घेरो कंदा छा हा हाणे ॻाल्हि कर मुंहिंजी ॻाल्हि खे तूं छॾ तूं इहो ॿुधाई हमरा ॾिसी तूं लिकी छो थो डिॼे थो वीचारो डिॼे थो सुल्तान अरे बा डिॼा बिॼा कोन थो बा वॾो किनो माण्हू आहे ए सुल्तान तूं ॿुधा माण्हूअ खे एहतियात करणु घुर्जे या न हा एहतियात त बिल्कुलु करणु घुर्जे तूं मोतबर माण्हू ई इन ॻाल्हि खे सम्झी थो हिन वाइदे खे इहा कहिड़ी ख़बर इत्तफ़ाक़ सां जहिड़ो थी पए हूअं ई मां किनो माण्हू कावड़ में अची कंहिंखे मारे विझां त पोइ तूं साठो सम्झी त केॾो नुक़सानु थींदो वॾो किनो माण्हू आहे सेठ सुल्तान तोखे ख़बर ई न आहे न इन जे करे मां चवां थो त ख़्यालु करणु थोरो लाज़मी आहे तूं का ॻाल्हि करे आयो आहीं तॾहिं त तूं ख़तरो महसूस करी पियो न असुल में छा आहे न हेॾो भोतार अरबाब आहे न मूंसां चप पइजी वियो आहे सफ़ा असुल में हिकिड़ो कमु चई मां थुप जवाबु ॾेई छॾियोमांसि
जेकरे ओचितो मूंखे माण्हू वठण लाइ अचनि मां हूअं ई किनो माण्हू झेरो थी पए माण्हू को मुंहिंजे हथां मरी पए त पोइ असां वॾनि जे धेरे में को ग़रीब वेचारो मरी पए त इहा सुठी ॻाल्हि त न आहे न सेठ सुल्तान। जेकॾहिं भोतार अरबाब साम्हूं आयो न पोइ मुक़ाबिलो दूबदूदो थींदो। बाक़ी हे वेचारा ग़रीब चिच चिचा जायो मरी पवनि इहा सुठी ॻाल्हि न आहे। तूं सही आहीं गुलू, हाँ हाँ तूं सही आहीं। तूने पाण खे समझे था तो सभिनी जे साम्हूं मुंहिंजो मन हुजे तो जूता हणिया मरी वञ बाबा मरी वञ न त तोखे बि तुंहिंजी ज़ाल जीअं पुटु विझंदुसि। तूं रे माइन खे बेवकूफ़ बणाए सघे थो मूंखे न। मां चवां थो तो मथां बि कारो इल्मु कंदुसि। कारो इल्मु कंदे? हाँ कारो इल्मु कंदे। छा थियो मुंहिंजे मुर्शिद खे? कुछ न आहे थियो। मुर्शिद पढ़ाई तो करे तू हल ॿाहिरि हल। बात मूं कढियो थी त इते जो इते पूरो करे छॾींदुसि। अरबाब कुझु त मुंहिंजो मुर्शिद चवणु चाहे थो न। कुछ न आहे थियो चए थो त मुंहिंजे लाइ फ्रूट खणी अचो। वञ तूं फ्रूट त खणी आ वञ। खणी थी अचांसि खणी थी अचांसि। सुभाणे ताईं जेकॾहिं हे ड्रामो पूरो न कई पूरो करे छॾींदुसि। निभागा पंहिंजे जाइ जा ज़लील करे मारियो थी था। अया शुरुआता सुभाणे मां तो कोई प्लान ज़रूर कंदुसि ज़रूर। अबा मां तव्हांजे अॼु पाड़े में वेठी आहियां। तव्हां मुंहिंजी मदद न कंदो त केरु कंदो? असां मदद करण लाइ तयारु आहियूं माई पर सुभाणे विच में असांजे लाइ को मसइलो न थी वञे। अबा मसइलो को बि न थींदो। तव्हां हीअं कजो हाणे सम्झी वियो? हाँ सम्झी वियासीं। पोइ तव्हां हली मुंहिंजे घर में इंतज़ारु कयो। अचो भा पाड़े जी माई आहे हिन जी मदद करण लाज़मी आहे। अंगण बुहारा तुंहिंजो वाटो न्यारा ओ मुर्शिद मुंहिंजा अंगण बुहारा तुंहिंजो वाटो न्यारा। तो वारे मुर्शिद जी अरबाब कॾहिं जो चटणी ठाहे मानीअ सां बि खाई छॾी हूंदी ऐं तूं वरी हिते वेठी थी राग गाएसि। मुंहिंजो मुर्शिद उठ जो उहो हॾो आहे जेको मीरी ऐं अरबाब जी देगड़ीअ में ॻरण वारो ई नाहे। मुर्शिद खे भली कुटे कुटे अधु मुआ थी पवंदा न तॾहिं बि मुंहिंजो मुर्शिद आण मञण वारो कोन्हेनि को। माई ॻाल्हि त ॿुध तो मुर्शिद जे मथां जादू कयो आहे या मुर्शिद तुंहिंजे मथां को जादू करे वियो आहे? चाचा मां त पंहिंजे हक़ लाइ पई विढ़ां। तूं बि मुंहिंजो साथ रे त तूं मां मिली करे अरबाब खां पंहिंजो हक़ हासिल कयूं। हा मई हा मूंखे बि पंहिंजो हक़ घुरिजे पर हाणे ॻाल्हि त ॿुध तूं इहो सम्झे थी त इहो मुर्शिद असांखे पंहिंजो हक़ वठी ॾिठो? हा चाचा हा इहो ई आहे जेको मीरी ऐं अरबाब जा होश ख़ता करे असां ॿिन्हिनि खे हक़ वठाए ॾेई सघे थो। पर उन जे लाइ तोखे मुर्शिद साईं जी मदद करणी पवंदी। हाँ पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां अॼु खां पोइ तुंहिंजे मुर्शिद जी मदद कयां थो। इहो रुगो मुंहिंजो मुर्शिद न चाचा पर अॼु खां पोइ तुंहिंजो बि मुर्शिद आहे। जॾहिं तूं पंहिंजी दिलि सां हुनखे मुर्शिद तस्लीम कंदे न पोइ ई तोखे हिन मुर्शिद जूं कानी करामतूं नज़र ईंदियूं। कानी करामत त परे जी ॻाल्हि आहे माई हाणे रुगो मुर्शिद नज़र त अचे न। चाचा तोखे अजायो ख़ौफ़ आहे चयोमि न त इहो अरबाब ऐं मीरज़ादी मुंहिंजे मुर्शिद जो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। जेकॾहिं उतां मोटी अचे हिते सही सलामत पहुतो न त पोइ मां सम्झंदुसि त वाकई तो वारो मुर्शिद कानी करामत वारो आहे ऐं पोइ मां बि उनजो सचो मुरीद थी वेंदुसि।
थोरो कमु आहे मदद कंदी तूं चई ऐं मदद न कया कमु ॿुधा मुंहिंजा सुहिणा साईं मूंखे तुंहिंजे मुंहं ते लिबाग जूं लकीरूं ख़तम करणियूं आहिनि कर ज़लील जेतिरो वणई कर पर वो मीर साथीअ खे तूं वञण ॾे छा थियो मुर्शिद साईं छा थियो इहो पुछ त छा न थियो अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते देख ख़बर माई धरती छो बीठी है थोरो कमु आहे मदद कंदी तूं चई ऐं मदद न कया कमु ॿुधा मुंहिंजा सुहिणा साईं त पोइ अचो न मुंहिंजा सुहिणा साईं अचो त मां तव्हांखे कमु ॿुधायां मुंहिंजा सुहिणा साईं अचो न समझा तो माई ठही सब चाय माई गटी तोखे सम्झाइण जो इन खां वधीक मूं वटि ॿियो तरीक़ो कोन हुयो जेसि ताईं मां तोखे 2-3 ॾींहं कुटींदी न रहंदमि तेसि ताईं तोखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी 2-3 ॾींहं हा 2-3 ॾींहं पूरे बगले जी मनुष्यत खत्म कर लिया हाँ खत्म कर लिया बुत विजा पालू जो रड़ियों करे कालू जो ए मारू आजा उठ टप 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 अब आरे टप समझा तो त हे कमीनो मूंखे ज़लील कंदो मुर्शिद साईं छा थियो मूंखे तुंहिंजे मुंहं ते लिबाग जूं लकीरूं ख़तम करणियूं आहिनि कर ज़लील जेतिरो वणई कर पर वो मीर साथीअ खे तूं वञण ॾे छा थियो मुर्शिद साईं छा थियो इहो पुछ त छा न थियो हिन जो नीड़ लिबाग सां भरियो पियो आहे इहो साफ़ करणो पवंदो हे कमीनो करे छा थो तुंहिंजो लिबाग हिन सां साफ़ थींदो चङी तरह मुर्शिद साईं चङी तरह निभाग निराड़ा तो निचोड़े कढीसे मुंहिंजी मरीदाणी ए शाहूकार त हाणे थियो आहे हिन जो लिबाग सालनि खां चिंबड़ियल आहे इहो एतिरो जल्दी साफ़ न थींदो इन जे लाइ मूंखे 4-5 ॾींहं महिनत करणी पवंदी सिर्फ़ तां मीर साथीअ खे वञण ॾे त मां तोखे ॾिसां थो अम्मा हाणे थोरो मुंहिंजी शादीअ जे बारे में बि सोच मूं शादी करे छॾी हाणे तूं चो वारो आहे तुंहिंजी थिए न थिए अम्मा मुंहिंजी शादी ज़रूर कराईंदी फुफी अहिड़ा कूड़ हणी तोखे तुंहिंजो अकुल कर मां कूड़ी आहियां कूड़ हणंदी आहियां हे ॾिस गामूं सचा रहियो पुट फुफी जेकॾहिं न तूं मूंसां सची हुजे हा त हिन महिल ते मां 2 ॿारनि जो पीउ हुजां हा बस चोरा बस निभागा पाण पियो आहे पेट पालण जे लाइ हिते किरियो टुकर मानीअ लाइ वरी मां हिनखे धीउ परणाए ॾियां हा त उनजो पेट वरी पिणे पाले हा वते हा टुकर जे लाइ बाथां खाईंदी शादी कराईंदी त कम बि कंदुसि न बाक़ी अॻ में तो कम करण लाइ कसम खणी छॾियो आहे कम कयां थो फुफी वापार करण सेखारे छॾियो आहे इहो रुगो अंजाम अचे पुट कुकुर जी जाइ ते पिणे जी खल लाहींदई ऐं छेले जी जाइ ते तोखे ॻिचीअ में टोड़ो विझी काहे वेंदई फुफी वाइदो कयो आहे मूंखे बचाइण जो ओ अब्बा मां तोखे पहिरीं ई ॿुधायो हो त माण्हू पादर हणंदई पादर हा तो कलानत जो पको थी वई न त पोइ वापार में भड़ा ॼमण खां वठी अॼु ताईं बाबा थुकलानत कंदो आयो आहे उन जो मां पको आहियां बाक़ी पादरनि जी ख़बर न आहे केतिरा लॻंदा जेतिरी ओधर ओतिरा पादर
छेले जा 60,000 बोतला लॻंदई ऐं कुकुर जा 20,000 पोइ त मां पूरो थी वेंदुसि। तो मूं पर जान बि त छुटी पवंदी। तो मूं मां जान छॾण लाइ इहो मूंखे ॾस ॾिनो आहे। जे तूं पंहिंजे अकुल मां कमु वठे हा त एतिरी ओधर खणे ई न हा। माण्हू हुन जो वतन था पिया नांगनि जूं खला लाईंदा, उहे तोखे पंहिंजी रक़म छॾे ॾींदा। पुट बचल बुत खे तेल हणी छॾ, इहो पादरनि हणण वारा पहुतई। इहो न सोचजांइ को असां तोखे छॾाईंदासीं। साईं ॻाल्हि कयो, मूंखे हिते छो घुरायो अथव? मिठी, तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदी? साईं हिकु छा, मां तव्हांजा 1000 कम करण लाइ तयारु आहियां, तव्हां सिर्फ़ु हुकुम कयो। मिठी, अॼु कीअं बि करे मीरज़ादीअ खे हितां शहर या ॻोठ घुमाइण जे लाइ वठी वञ। पर छो साईं? इन मुर्शिद खे सबक़ सेखारिणो आहे। मीरज़ादी हिते हूंदी ऐं हुनखे कुझु बि चवां थो त मीरज़ादी नाराज़ थी वञे। साईं मुर्शिद वॾो कानी करामत वारो अथव, किथे तव्हांखे नुक़सान न पहुचाए। सुञाणा हिन मुर्शिद खे, हिन जे कानी करामत खे। मिठी, तूं रुगो हिकिड़ो दफ़ो मीरज़ादीअ खे ॿाहिरि घुमाइण जे लाइ वठी वञ। ठीकु आहे साईं, कोशिशि कयां थी। कोशिशि न मिठी, इहो कमु हर हाल में थियणु घुरिजे। ठीकु आहे साईं। बाबा असां खां इहो ममड़ो चङो आहे, जेको वेठो तो फ्रूट खाए ऐं हे वेठा था खाराइनि। अबा ये त हाल वाल कोई नहीं पोतार की खां भलो न हो तो तू ये ममड़ो हो जिया। हां हल पो साईं सुणन जे ता रोज फ्रूट खाया। हे न भागोरी छा तुझे? खौफ न कर पोतार साईं, खौफ न कर। न चओ बाबा के पोतार मस मस बाबे मां इहा मां आदत कदिया वरी तू इनके खारींदे छा? ऐं ॿियो त बाबा पाण खे वरी बोतार सम्झंदो ऐं पियो इन अरबाब खां मार खाईंदो रहंदो। जाई सच त इहो आहे, मां खानदानी बोतार आहे न बाबा। होए होए अचियो पादरनि वारो, चुप कर। हलिया हल हल, मां त वञां थी। स्मृति, ईअं मीरज़ादी कॾहिं पंहिंजे हथनि सां मूंखे बि न आहे खारायो। कीअं हुन कमीने जी पई थी ख़िदमत करे। आस्ते साईं जीजा ॿुधी वठो त नाराज़ थी पवंदी। पुत जा पालूअ जो रड़ियूं करे कालू जो ए माण्हूअ जा उठ टुप टुप टुप। अचो हलो साईं अचो, हाणे तव्हां फ्रूट मुर्शिद साईं खे पंहिंजे हथनि सां खारायो त मां नाश्तो करे अचां। ज़रूरु मां पंहिंजे हथनि सां हिनखे खाराईंदुसि मीरज़ादी, तव्हां वञी कमु कयो। मरी ध्यानी इन जी नियत साफ़ नथी लॻे, हाणे इन बदतमीज़ी कई त मूं जेको कारो इल्मु तो मथां हटायो आहे उहो पढ़ी वरी तुंहिंजी साॻी हालत कंदुसि। न न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुर्शिद साईं। तूं मीरज़ादीअ खे डिॼाइण जी कोशिशि न कर, आउं तोखे पंहिंजे हथनि सां खारायां थो। हा भारत थी अरबा मुंहिंजे मुर्शिद साईं जी, मूंखे शिकायत जो मौक़ो न मिलियो। तूं बेफ़िक्र थी वञ, बेफ़िक्र थी वञ। हा मुंहिंजी जीजा मुंहिंजी अम्मा मुश्क करण खां तोबा कई रुगो मामा हथ कढ। छो शादी न कंदे? शादी न कई आहे त मूंसां ही अशर आहे, शादी कयां त पोइ कहिड़ो अशर थिया? हिन वक़्तु तूं चएं थो जॾहिं छॾियो मां न त पोइ तूं साॻियूं शरारतूं कंदे? चएमि न मूं तोबा कई, एतबार नथो अचई न त मसीत मली कसम वठ, वरी हिन घटीअ में छा मां ॻोठ में बि कोन ईंदुसि। ठीकु आहे त मां छॾियां थी, जेकॾहिं ॿीहर तूं मुंहिंजी अखि खणी बि ॾिठो न त हिन खां वधीक बुरो असरु कंदीमांइ, यादि रखजांइ। मूंखे कंहिं कारीगर थोरी खातो आहे जो तो ॾाइण जे वर चढ़ंदुसि। मूं तोबा कई, रुगो जान छॾ। खोलिया अथी, आईंदा मूंखे तूं नज़र न अचे हिन घिटीअ में। वॾो आयो आहे मूंसां इश्क करण नवाब साहब। मूं तोबा कई, रुगो मुंहिंजी जान छॾ। कर हितां।